वॉइस ऑफ इंडस टीवी पर अवां सभिनी खे भलीकार हक़ मौजूद सिंध मौजूद ऐं आहियां वञो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। दोस्तों, ॻाल्हियूं किताबनि जूं जे सिलसिले हेठि अॼु असां पेश करे रहिया आहियूं सिंधी ॿोलीअ जी नाले वारी शाइरा, लेखका, सफ़रनामा निगार ऐं ऑल इंडिया रेडियो खे पंहिंजी ज़िंदगीअ जो घणो हिसो अर्पींदड़ मोहतरमा वीना शरंगीअ जो ही सफ़रनामो पखा ऐं पवां ॾिठे मूं ॾींहं थिया, जेको सफ़रनामो पंहिंजी धरतीअ जो आहे, पंहिंजी सिंध धरतीअ जो। सफ़रनामे जी लुग़वी माना सफ़र जो रोज़ो नामचो, सयाहतनामो ऐं सफ़र जो अहवाल आहे, जेको पैराइते नमूने बयानु करे सघिबो आहे। अंग्रेज़ीअ में हिन सिन्फ़ खे ट्रेवलॉग पुठियो वञे थो। सफ़रनामो अदब जी क़ाइम सिन्फ़ आहे। इहा सिन्फ़ पूरी दुनिया में मक़बूलियत माणे चुकी आहे। सफ़रनामे जो सिधो तालुक़ु सैर सफ़र ऐं सयाहत सां हूंदो आहे। सफ़रनामे जे वसीले दुनिया जी मालूमात मिले थी ऐं सफ़रनामो मुख़्तलिफ़ मुल्कनि जे अहम पहलुअनि ते रोशनी विझे थो। मुख़्तलिफ़ मुल्कनि जी जाग्राफ़ी, सक़ाफ़त, रहणी कहणी, ॿोली, अदब, तहज़ीब, शहरनि, ॻोठनि, रीतुनि, रस्मनि ऐं उतां जे वाक़िअनि ऐं हालतनि जी ॼाण मुहैया करे थो। इहो ई सबबु आहे जो ॾींहों ॾींहुं सफ़रनामो लिखिजे बि घणो पियो ऐं उन जा पढ़ंदड़ बि वधंदा वञनि, छाकाणि जो सफ़रनामो दिलचस्पीअ जो बाहिस हुजण सां गॾु निहायत ई घणी मालूमात फ़राहम पिणु करे थो। सुठे सफ़रनामे जी निशानी इहा हूंदी आहे त पढ़ंदड़ किताब हथ में खणे त उनखे पूरो करण खां अॻु में छॾे न सघे। अॼु जॾहिं आउं हीअ सिटूं लिखी रहियो आहियां त आउं अञा सिंध हिंद जे नाले वारी लेखका, शाइरा, सफ़रनामा निगार, मौक़िक़ ऐं ऑल इंडिया रेडियो जी पहिरीं सिंधी ब्रॉडकास्टर मोहतरमा वीना शरंगीअ जे सिंध जे सफ़रनामे पखा ऐं पवां ॾिठे मूं ॾींहं थिया जे शहर मां निकिरी न सघियो आहियां। वीना जो ही सफ़रनामो मूं घणो अॻु में पढ़ियो हो, पर तॾहिं आउं अञा शौरी तौरु बालिग़ न थियो हुअसि, तंहिं करे हिन सफ़रनामे मूं ते को ख़ासि असरु न विधो हो। पर अॼु जॾहिं ॿियो भेरो पढ़ण जो मौक़ो मिलियो त हिन सफ़रनामे जे शहर में जकड़जी वियसि। हीउ न यूरोप जो सफ़रनामो आहे ऐं न यूनान जो, न सिंगापुर जो, न इंग्लैंड जो, पर हीउ सफ़रनामो हिन जी पंहिंजी मातृभूमि, पंहिंजी जनमभूमि, पंहिंजी धरती, पंहिंजी सिंध जो सफ़रनामो आहे, जंहिंमें हुन सिंधूअ जे वहकिरे वांगुरु वहंदड़ यादगिरियुनि खे कलमबंद कयो आहे, जंहिंजी सिट मां वही निकिरे थी सिंधूअ जी अमृत धारा। वीना शरंगी 1970 ईस्वी में पंहिंजी धरतीअ खां विछड़ी हुई ऐं 16 सालनि बाद खेसि पंहिंजी धरतीअ ते अचण जी इजाज़त मिली हुई। हूअ 45 ॾींहं सिंध में रही, सिंध जे शहरनि ॻोठनि में घुमी ऐं सिंध जे हालतनि खे जीअं ॾिठो तीअं हिन सफ़रनामे में बयानु कयो आहे। जेतोणीकि हूअ जॾहिं सिंध खां विछड़ी हुई तॾहिं हुन सिंध खे पुरअमन ऐं ख़ुशहाल छॾियो हो, पर जॾहिं उहा ॿीहर मोटी हुई त उहा सिंध किथे रही हुई। हर तरफ़ फुरूं, धाड़ा, बदमनी, घुट बूस्ट वारो माहौल, पर हिनखे सिंध जी अदबी लॾे सथ में ख़ूब मज़ो आयो हो। ऐं हुन हिन सफ़रनामे में केतिरनि जायुनि ते अहिड़ो इज़हार कयो आहे। हिन सफ़र में हुन सां जेके शरीक साथी हुआ तिन में प्रोफेसर एजाज़ कुरैशी, इबादुल्लाह राशिदी, तनवीर जुनेजो जो साथ कुझु वधीक ई रहियो। वीना हिन सफ़रनामे खे नाविल जे अंदाज़ में लिखियो आहे ऐं मूं जॾहिं पढ़णु शुरू कयो हो त संदसि मिठड़ी ॿोलीअ जे शहर में एतिरो त गुम थी वियो हुअसि जो पूरी राति विहामे वेही, पतो ई न पियो। सुबुह जो किताबु पूरो करे पोइ अखि जो पलर झपकियो हो। मूं हिन खां पहिरीं हिंद जे किन लेखकनि जा किताब पढ़िया आहिनि, पर उन्हनि जी ॿोलीअ ते हिंदीअ जो असरु घणो नज़र आयो आहे ऐं नाविल जे हवाले सां हिंद में लिखियलु सिंधी नाविल खे ई बहितर सम्झां थो, ख़ासि करे किरशन खटवाणीअ जे ॿिनि नाविलनि मुंहिंजी मिठड़ी सिंध ऐं तरंदड़ बादल त मूंखे एतिरो मोहियो आहे जो अॼु ताईं न ॼाण केतिरा भेरा पढ़ी चुको आहियां। पोइ बि हर पढ़ण लाइ मन मांदो थो रहे। अलबत्ता किरशन बि किथे किथे हिंदीअ जा लफ़्ज़ इस्तेमालु करे वियो आहे, पर असांजी हिन भेण मजाल आहे जो कंहिं ॿी ॿोलीअ जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो हुजे। अहिड़ी ठेठ सिंधी इस्तेमालु कई आहे जो ईअं पियो बासिजे ॼण हुन सिंधूअ जे किनारे वेही सफ़रनामो लिखियो हुजे ऐं पूरी सिंधू सभीता हिन में समाइजी वई हुजे। हीउ सफ़रनामो जंहिंमें केतिरियूं ई कुर्बतूं क़ैद आहिनि, केतिरियूं ई मोहबतूं मिड़ी मुठ थियूं आहिनि ऐं हीउ केतिरी मालूमात मुहैया कंदड़ सफ़रनामो बि आहे।
छाकाणि जो हूअ जिते बि वई आहे त उन जाइ जी मुकमल मालूमात ॾियण जी कोशिशि कई आहे ऐं ख़ासि तौर ते हू जितां जितां गुज़री आहे उन्हनि घिटियुनि जो हिन ज़िक्र अहिड़े त वणंदड़ अंदाज़ में कयो आहे जो किथे पढ़ंदड़ खिल में ॿुटिजो वञे त किथे वरी अखियूं आलियूं थियो वञनि। हूअ पढ़ंदड़ जा जज़्बा कंट्रोल करण जो फन बि रखे थी। हिन खे ख़बर आहे त किथे पढ़ंदड़ खे खिलाइणो आहे त किथे रोआइणो आहे। रुगो पढ़ंदड़ ई छो, हूअ पाण बि त रोअंदी ऐं खिलंदी रही आहे हिन पूरे सफ़र में। वीना केतिरी दूर अंदेश आहे, पंहिंजे ख़्यालनि पंहिंजे नज़रिए में केॾो न इश्क़ आहे हिन जे अंदर में पंहिंजी धरतीअ सां पंहिंजे विरसे सां। हूअ जॾहिं इंस्टीट्यूट ऑफ सिंधालाजी जामशोरे घुमणु वञे थी ऐं सिंधालाजीअ खे सिंधियत जी इलामत कोठींदे लिखे थी त पूरी दुनिया असांजी तहज़ीब जा वर्क वराए ॾिसंदी त असांजो वास्तो क़दीम अज़ीम तहज़ीब सां आहे। हीअ उहा सभ्यता आहे जंहिं ते सिज जा किरणा सभ खां पहिरीं पिया। हीअ उहा सरज़मीन आहे जंहिं ते सभ्यता जो सूरज पहिरीं पहिरीं उभरियो। दुनिया जे क़दीम तरीन ग्रंथनि वेदनि जी रचना हिन सरज़मीन ते वहंदड़ सिंधु नदीअ जे कपनि ते थी। माज़ीअ जे उन्हनि वर्कनि ते नज़र वराइण सां कोई बि असांजी हैसियत खां इनकार नथो करे सघे। पर छाजे करे दुनिया जूं क़ौमूं असांखे तस्लीम करण ते थधो रुख़ इख़्तियार कनि थियूं। हीअ रुगो हुन जे अंदर जी सिंधियाणीअ जा अहसास न आहिनि, पर इहे अहसास सिंध जे 5 करोड़ अवाम जा अहसास आहिनि। इहे अहसास रुगो हुन जे अंदर जो इज़हार न आहिनि, पर हीअ बि हिन जो हिकु एहतजाज आहे हिन समाज खे कानूनाइज़ेशन बनाईंदड़नि ख़िलाफ़। अहिड़ो एहतजाज इन केतिरनि ई बाबनि में ज़ाहिर कयो आहे। हू जॾहिं सन वटां गुज़रे थी त सन जे साईंअ खे अक़ीदत विचां भेटा पेश करण सां गॾु ॾोरापो बि ॾिए थी, पर हुन जी मयार में बि केॾो प्यार समायल आहे। सन जा साईं तो वटि अचणु त मुमकिन न आहे, इन करे हितां ई सलाम करे रहिया आहियूं। इन ॼाण हूंदे बि त सन जे साईं जीएम सैयद विरांगे जी हिमायत कई हुई, उन जे बावजूदु कंध झुकाए सजदो कयमि। अहिड़ीअ तरह हिन जी अक़ीदत ॻोड़ा मयारूं ॾोरापा तारीख़ी बहस इन सफ़र में गॾो गॾु हलंदा अचनि। हुन हिन सफ़र में मोहबतूं माणियूं बि त मोहबतूं विरछियूं बि। हिन जो हर लफ़्ज़ साखी आहे हिन जे सिंध सां अक़ीदत जो। हिन जी हर सिट गवाह आहे हिन जी सिंध खां विछड़ण जे दर्द जी। हिन सिंधूअ जी पवित्रता जेतिरो हिन सिंध सां इश्क कयो ऐं अञा ताईं उन इश्क में पिघरंदी रहे थी। हूअ सिंध जी तहज़ीब ॿोली लतीफ़ जे फ़िक्र बाबति केॾी न फ़िक्रमंद आहे जंहिंजो इज़हार हीअं थी करे असांजो वस पुॼे त पूरी दुनिया में पंहिंजी ॿोली अदब फ़न कल्चर तहज़ीब ऐं सक़ाफ़त जो परचम खणी क़यादत करियूं। पर हालतनि मजबूर कयो आहे असांजी तहज़ीब जेतिरी क़दीम ऐं मोज़ब आहे ऐं लतीफ़ साईं जहिड़ी शख़्सियत संदन बैतनि जे आलमगीर सोच खे आलम ताईं पहुचाइण में असीं नाकाम विया आहियूं। हीअ न सिर्फ़ु हिन जे दिलि जो खुलियो इज़हार आहे, पर हीअ असांजे साञावंदनि खे हिकु ॾोरापो बि आहे त असां पंहिंजी तहज़ीब ॿोली सक़ाफ़त ऐं लतीफ़ जी आलमगीर फ़िक्र बाबति कहिड़ा फाड़ा मारिया आहिनि। अहिड़ीअ तरह जॾहिं हू मकली जे क़ब्रिस्तान ते वञे थी त सिंध ते सदियुनि ताईं क़ाबिज़ रहंदड़ हुक्मराननि जे क़बरनि बाबति इज़हार हिन रीति करे थी। उते उन्हनि जातियुनि जे हस्तियुनि जूं क़बरियूं आहिनि जेके मकलीअ जे क़ब्रिस्तान में अहिड़ी अबदी निंड जे आगोश में आहिनि जिन खे जाॻाइण जी फ़रिश्ता बि गुस्ताखी न कंदा। हिन जो गुफ़्तो गुल आहे। हू किथे त अहिड़ी बहादुर इनकलाबी ऐं बाग़ियानी लॻे थी त किथे वरी हू एतिरी त मासूम थी बणिजी वञे जो ॼण हिन जे जज़्बातनि किथे ख़ुदकशी करे छॾी हुजे। नंढड़ो छोकर ॿिन्ही हथनि में पला झलियो बीठो हो, 2 हथ मथे करे पलनि ख़रीद करण जी इल्तिजा कयईं। वेचारे जी हिमत अफ़ज़ाई करण लाइ दिलि चाहियो त कार रोके पला ख़रीद करियां, चांहि मां मच्छी पलो त परे अंडे खे बि हथ न लाहियां। उहा ॿी ॻाल्हि हुई त पला ख़रीद करे वरी दरिया में लोड़े उन्हनि खे जीअंदान ॾियां। हिकिड़े पासे हिन जे अंदरि जी औरत या जज़्बा जाॻी पवनि था जेके माउ जा जज़्बा बि आहिनि त भेण जा बि, जो उहा पतकड़नि हथनि में झलियल पलनि खे ख़रीद करे हिन जी हिमत अफ़ज़ाई करणु पई चाहे त ॿिए पासे हिन जे अंदरि जो तख़लीकार अहसास कर खणी जाॻे थो कंहिंखे जीअंदान ॾियण लाइ। हूअं बि औरत हर रूप में तख़लीकार ई त आहे। जॾहिं हूअ भंबोर ते वञे थी उते बमनि जे इस्तेमालु ऐं ब्राह्मणनि जो ज़िक्र निकिरे थो त हिन खे पंहिंजे ब्राह्मण हुअण ते फ़ख़्रु महसूसु थिए थो ऐं पंहिंजे दिलि जे दामन खे वसी थींदो महसूसु करे थी। इन जो इज़हार हीअं थी करे त बमनि इस्तेमालु करण लाइ जिगर खपे ऐं उहो जिगर ब्राह्मणनि में मौजूदु हो। वीना जो ई पूरो किताबु सिंध जी अहिड़ी तारीख़ आहे जेका अञा ताईं लिखी ई न वई आहे।
पर हिन जे लिखण जो अंदाज़ एॾो तो दिलकश ऐं वणंदड़ आहे जो संदसि हर तशबीह मां ईअं थो लॻे ॼण सिंध जी सरज़मीन सीनो चीरे फुटे निकिती हुजे। सिफ़े 73 ते उहा लिखे थी, पूरे घर जे भातियुनि जा चहिरा अखियुनि जे आईने में उतरियल आहिनि। उन्हनि जी मुस्कुराहट, आवाज़ ऐं घर जो नक्शो ज़हन में चङी तरह चिटियल आहे। जॾहिं उहा एजाज़ कुरैशी हफ़ीज़ कुरैशी जी माउ ऐं भेनरनि सां मिले थी त उहा साॻे अंदाज़ सां प्यार जो इज़हार करे थी। वरी जॾहिं एजाज़ कुरैशीअ जे घर खेसि अदरक उॾाणी थी त उहो उन अदरक में पंहिंजे पाण खे महफ़ूज़ सम्झे थी। ऐं जॾहिं उहा आसी ज़मीनी सां मिले थी ऐं उनजो वाता जॾहिं ॿुधे थी मूं अव्हां जे प्रोग्राम जो 1 साल जूं कैसेटूं रिकॉर्ड करे रखियूं आहिनि त हुन जा जज़्बा उथल ॾियनि था ऐं हुन खां दांह निकिरी वञे थी। प्यार ऐं कुर्बत संगम जा अहिड़ा केतिरा ई अहसास आहिनि सफ़रनामे जी सिट में साह खणी रहिया आहिनि, जेके 1986 ईस्वी खां पोइ बि अहिड़ा जो अहिड़ा आहिनि। न उन्हनि खे हिन मेरो थियणु ॾिनो आहे न पुराणो। हिन जी गोदड़ीअ में प्यार जा जेके बि गुल हुआ से सभु हारे हू ख़ाली दामन खणी वापसि हिंदुस्तान रवानी थी हुई। पर ख़ाली कीअं? हूअ त यादगिरियुनि जो अणखुट सरमायो पंहिंजे पाण सां खणी वई हुई, जंहिंमें एजाज़ कुरैशी खां वेंदे तनवीर जुनेजो ताईं, आसी ज़मीनीअ खां वेंदे मदद अली सिंधीअ ताईं केतिरनि ई मोहबती माण्हुनि जा टहक बि साण सां गॾु रवाना थिया हुआ। वीना जॾहिं कराचीअ खे आहे अलविदा पए कयो त हुन जे अंदरि मां हिकु ई वक़्तु ॿिनि तहज़ीबुनि जे मिलाप जा सुरमंडल हीअं वॼण लॻा हुआ। अॼु मुंहिंजो जिस्म ॿिनि सरहदनि खे अलॻि कंदड़ लीक जी सलीब ते लटकियल आहे। सरहदनि जे हुन पार पीउ मां पैदाइशी सरज़मीन ऐं नाज़ ऐं फ़ख्र करण जहिड़ी क़दीम तहज़ीब, तमदुन ऐं ॿोली त ॿिए तरफ़ मज़हबी भेदभाव जो शिकार थियल सरज़मीन तां उखड़ियल तनाव तुनके खे सहारो ॾींदड़ विशाल सेक्युलर भारतीय पवित्र धरती, पनाह ऐं छांव, इज़त ऐं आबरूअ जी हिफ़ाज़त कंदड़ औरत खे बराबरीअ वारो दर्जो ॾींदड़ सरज़मीन, पंहिंजी तहज़ीब ऐं ॿोलीअ खे आज़ादीअ सां अपनाइण वारे मुल्क जे अहसास हेठि दॿियल। वीना पूरे सफ़रनामे में निहायती मुहज़ब अंदाज़ इख़्तियार कयो आहे। तोड़े जो हिन केतिरनि जायुनि ते तनक़ीदी अंदाज़ बि अपनायो आहे, पर उहो बि निहायती मुहज़ब नमूने जीअं कंहिंजी दिलि आज़ारी न थिए। पर हक़ीक़त खां हू मुंहुं मोड़े न सघी आहे, छाकाणि जो तख़लीक़कार आहे ऐं तख़लीक़कार जे रूप में हू अखियूं ॿूटे त कीअं। हिन किताब जो पहिरियों छापो भारत में 1986 ईस्वी में ऐं ॿियो छापो सिंध में कविता पब्लिकेशन पारां 2014 ईस्वी में छपजी पधिरो थियो। किताब जो मुआग नाले वारे लेखक प्रोफेसर एजाज़ कुरैशी ऐं किताब बाबति रायो नाले वारे अदीब ताज जो लिखियो आहे। किताब साल 2014 ईस्वी जो शाहकार तोहफ़ो आहे। दोस्तो, ही हुयो वीना शरंगी जो किताब पका ऐं पवार ॾिठे मूं ॾींहं थिया। ऐं हाणे अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरीसर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।